अपडेट कंदासीं अवां खे। सुप्रीम कोर्ट जी नवरुकनी लॉजर बेंच शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी फाही ख़िलाफ़ अदालती फ़ैसिले ख़िलाफ़ सरदाती रेफरेंस ते मुतफ़िक़ा राय ॾिसंदी आहे। सुप्रीम कोर्ट पंहिंजी राय में चयो आहे त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे शफ़ाफ़ ट्रायल जो बुनियादी हक़ न ॾिनो वियो। जेसीं ताईं ग़लतियूं तस्लीम न कंदासीं, पंहिंजो पाण खे दुरुस्त नथा करे सघूं। सुप्रीम कोर्ट जो चवणु आहे त तारीख़ जा कुझु अहिड़ा फ़ैसिला आहिनि जंहिं सबबि मौजूदा सूरतहाल पैदा थी। शहीद भुट्टो जो ट्रायल आइन कानून पटाईंदड़ न हो। अदालत जो चवणु आहे त सरदाती रेफरेंस कंहिं बि हुकूमत वापसि न वरितो। सुप्रीम कोर्ट जी राय मुतफ़िक़ आहे। ख़बर अवां शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट जी नवरुकनी लॉजर बेंच शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे फाही ख़िलाफ़ अदालती फ़ैसिले ख़िलाफ़ सरदाती रेफरेंस ते मुतफ़िक़ा राय ॾेई छॾी आहे। सुप्रीम कोर्ट पंहिंजी राय में चयो आहे त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे शफ़ाफ़ ट्रायल जो बुनियादी हक़ न ॾिनो पियो। जेसीं ताईं ग़लतियूं तस्लीम न कंदासीं, पंहिंजो पाण खे दुरुस्त न करे सघंदासीं। सुप्रीम कोर्ट चयो आहे त तारीख़ जा कुझु अहिड़ा फ़ैसिला आहिनि जंहिं सबबि मौजूदा सूरतहाल पैदा थी। शहीद भुट्टो जो ट्रायल आइन ऐं कानून पटाईंदड़ न हो। अदालत चयो आहे त सरदाती रेफरेंस कंहिं ॿिए हुकूमत वापसि न वरितो। सुप्रीम कोर्ट जी राय मुतफ़िक़ आहे। सुप्रीम कोर्ट जी नवरुकनी लॉजर बेंच शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी फाही ख़िलाफ़ अदालती फ़ैसिले ख़िलाफ़ सरदाती रेफरेंस ते मुतफ़िक़ा राय ॾिसंदी आहे। सुप्रीम कोर्ट पंहिंजी राय में चयो आहे त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे शफ़ाफ़ ट्रायल जो बुनियादी हक़ न ॾिनो वियो। जेसीं ताईं ग़लतियूं तस्लीम न कंदासीं, पंहिंजो पाण खे दुरुस्त न करे सघंदासीं। सुप्रीम कोर्ट जो चवणु आहे त तारीख़ जा कुझु अहिड़ा फ़ैसिला आहिनि जंहिं सबबि मौजूदा सूरतहाल पैदा थी। ख़बर अवां सां शेयर कंदासीं। सुप्रीम कोर्ट जे नवरुकनी लॉजर बेंच शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे फाही ख़िलाफ़ अदालती फ़ैसिले ख़िलाफ़ सरदाती रेफरेंस ते मुतफ़िक़ा राय ॾेई छॾी आहे। नाज़रीन, इन सॼे मामले ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। डायरेक्टर न्यूज़ 30 TV ज़ुहैब ज़रदारी साहब असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि। अस्सलाम वालेकुम ज़ुहैब साहब। वालेकुम सलाम। मेहरबानी ज़ुहैब साहब वक़्तु ॾियण लाइ। ज़ुहैब साहब, सुप्रीम कोर्ट शहीद भुट्टो रेफरेंस ते राय ॿुधाए छॾी आहे। इन राय खे अवां कीअं पिया ॾिसो? जी बिल्कुल, ही वही राय आहे जेका शुरू खां वठी पीपल्स पार्टी ऐं ख़ासि तौर ते सिंध जे अवाम जी इहा ई राय पहिरें ॾींहं खां ई हुई त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे जेका फाही ॾिनी वई आहे उहा ग़लति तरीक़े सां ॾिनी वई आहे। ऐं उनजो हिकिड़ो वाज़े सबूत इहो हुयो त जॾहिं इहो केस ट्रायल कोर्ट मां कढी डायरेक्ट लाहौर हाई कोर्ट में आंदो वियो हुयो त उन ॾींहुं ई पहिरें ॾींहुं ई उहो शइ माना एडमिट थी चुकी हुई त इहो फेयर ट्रायल कोन्हे को। छाकाणि त फेयर ट्रायल में ईअं कॾहिं बि न थींदो आहे त ट्रायल कोर्ट मां जी हेयरिंग दौरान ई केस जेको आहे सो मथे कढी अचिजे। सो बहरहाल पीपल्स पार्टी पहिरें ॾींहं खां इन हवाले सां इन जो स्टांस रहियो। आसिफ ज़रदारी साहब जॾहिं सदर थियो त इहो रेफरेंस सुप्रीम कोर्ट में अमाणियो वियो हुयो ऐं काफ़ी अरसे खां पोइ मौजूदा जेका सुप्रीम कोर्ट आहे ऐं चीफ जस्टिस साहब उनखे ॿुधण लाइ मंज़ूर बि कयो। ॿीहर ॿुधो उनखे ऐं दलील वग़ैरह सॼा कुझु साम्हूं आया तव्हांजे ऐं अॼु मुख़्तसिर राय ॾिनी आहे सुप्रीम कोर्ट। छाकाणि त इहो हिकिड़ो रेफरेंस हुयो, इन ते को फ़ैसिलो त नथो ॿुधाए सघिजे ऐं उहो रेफरेंस इन ई लाइ ॾिनो वियो त सुप्रीम कोर्ट पंहिंजी राय ॾे ऐं हीउ जेको केस आहे इन ते जेका नाइंसाफ़ी थी आहे या जेका ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फाही ॾिनी वई आहे उहा जेका रिकॉर्ड जी दुरुस्तगी आहे। छाकाणि त अदालती रिकॉर्ड में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे ॾोहारी करार ॾेई फाही ॾिनी वई हुई। तंहिंजे करे अॼु इन राय सां घटि में घटि इहा ॻाल्हि उन रिकॉर्ड में दुरुस्तगी थी वई त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे हाणे पाण ॾोहारी तौर ते न काउंट कंदासीं, बल्कि हाणे इएं चवंदासीं त हुनखे बेॾोही फाही जी सज़ा ॾिनी वई। छाकाणि त फेयर ट्रायल जो हक़, जेकॾहिं को माण्हू 100 क़तल बि करे छॾे त बि उनखे कानून ऐं आइन फेयर ट्रायल जो हक़ ॾिए थो। ऐं असां वटि बदकिस्मती सां इहो केस या इन खां ॿिया बि अहिड़ा केस आहिनि जंहिंमें फेयर ट्रायल जो हक़ न मिलंदो आहे त उहा उन सां इहो थींदो आहे त जेको बि जवाबदार आहे उन सां नाइंसाफ़ी थी वेंदी आहे ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टे सां थी ऐं हिकिड़े एॾे वॾे लीडर सां थी। ऐं अदालत जो इहो पंहिंजे राय में चवणु त जेको जज हुया उन्हनि डिॼी करे इहो फ़ैसिलो ॾिनो, मुंहिंजे ख़्याल में इहो ख़ुदि हिकिड़ो शर्मसारी जो सबबु आहे इन इदारे जे लाइ त जेके जज आहिनि, जेके इंसाफ़ जी कुर्सी ते वेहनि था, जिन जे लाइ जिन जे हथनि में, जिन जे कलम में इंसान जी ज़िंदगी ऐं मौत जो सॼो सिस्टम हूंदो आहे, इख़्तियार हूंदो आहे ऐं उहे डिॼी करे जेकॾहिं कंहिं माण्हू खे मारे छॾनि त मुंहिंजे ख़्याल में इहा हिकिड़ो वॾी असांजी बदतरीन तारीख़ आहे इन जुडिशरी जी। हीअ सियासी तारीख़ जो अॼु दाग़ धोतो वियो आहे, अदालती तारीख़ जो हिकु दाग़ जेको आहे उहो धोतो वियो आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में अञा पाण खे उनमें 2-4 सवाल ॿिया बि उथारियल हुया, उन करे तफ़सीली फ़ैसिले जो इंतज़ारु करणु खपे। पर उनजे बावजूदि सुप्रीम कोर्ट अॼु मुतफ़िक़ा तौर ते जॾहिं हिकु लाइन बि इहा इस्तेमालु कई आहे त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फेयर ट्रायल जो हक़ न ॾिनो वियो
त मुंहिंजे ख़्याल में अॼु पाण इहो चई सघूं था ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे अॼु सरकारी सतह ते अदालती तौर ते बि शहीद डिक्लेयर ॾिनो वियो करार ॾिनो वियो आहे। हाणे हू बेॾोही जेको आहे हुनखे फाही ॾिनी वई। इहा ॻाल्हि अॼु आइन ऐं कानून जे तक़ाज़नि मूजिबि सुप्रीम कोर्ट अॼु एडमिट करे छॾी आहे। अच्छा ज़ुएब साहब, हिन फैसले खे सियासी पॉइंट ऑफ व्यू सां कीअं पिया ॾिसो? ॾिसो, सियासी पॉइंट ऑफ व्यू सां इहो आहे त पीपल्स पार्टी खे जेको आहे सो इन में हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जी हिनजी हिकिड़ो मिलंदो, मज़बूती मिलंदी। त उनजो जेको स्टांस हुयो पहिरें ॾींहं खां वठी, ऐं पीपल्स पार्टी हिकिड़ी वाहिद जमायत हुई, या वरी उनखां अलावा सिंध जा ई माण्हू हुया काफ़ी जेके पहिरें ॾींहं खां वठी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो चई रहिया हुया, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे शहीद जो दर्जो ॾेई रहिया हुया, तोड़े जो असांजे कानून में हुनखे ॾुआरी करे सज़ा ॾिनल हुई। त पीपल्स पार्टी जे उन मौक़िफ़ जी अॼु ताईद थी आहे। पीपल्स पार्टी जे उन जेको हुननि रुतबो ॾिनो हो पंहिंजे चेयरमैन खे, उनजी उनजो अॼु सबूत मिली वियो आहे। इहो त पीपल्स पार्टी खे फ़ाइदो थींदो। ऐं ॿियो इहो ख़ुदि पॉलिटिकल कल्चर जेको आहे असांजो उन में बि इन शयुनि ते उहे माण्हू जेके ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे शहीद न सॾींदा, ॼाणी वाणी तव्हां इन में जो रिकॉर्ड मौजूदु आहे सेनेट जो, क़ौमी असेंबली जो, उन में जेके NTPP जेके मेंबर्स हूंदा हुया उहे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मरहूम जो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा हुया या ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो नालो इस्तेमालु कंदा हुया, शहीद न कंदा हुया इस्तेमालु, छाकाणि त हू सम्झंदा हुया त ज़ुल्फ़िकार भुट्टो खे सही नमूने फांसी आई आहे। पर अॼोके हुन फ़ैसिले खां पोइ मुंहिंजे ख़्याल में इख़लाक़ी तौर ते समूरनि सियासी पार्टियुनि खे हाणे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे नाले जे अॻियां शहीद ज़रूरु लॻाइणु खपे। ऐं इहो हिकिड़ो अहिड़ो शहीद हुयो जंहिंखे असांजे इदारनि ई शहीद कयो, असांजी अदलिया शहीद कयो। मुंहिंजे ख़्याल में त पीपल्स पार्टी खे इन सां वॾी मज़बूती मिलंदी उनजे स्टांस खे। ऐं ॿियो ख़ुदि जेके असांजा जेके डेमोक्रेटिक फोर्सिस आहिनि या जेके जमहूरी पार्टियूं आहिनि, जेके जमहूरी सोच रखण वारा माण्हू आहिनि, मुंहिंजे ख़्याल में अॼु उन्हनि जे फतह जो ॾींहुं आहे त हिकु डिक्टेटर जेको आहे उहो हिकिड़ी चूंडियल हुकूमत खे टॉपल करे ऐं हिकिड़े मक़बूल अवामी लीडर खे हिकिड़े नंढड़े केस में ऐं उन में बि को फैसिलिटेटर जो नालो ॾेई हिकिड़ो परे जो जवाबदार ॼाणाए वरी उनखे ई फाही ॾेई छॾे, त मुंहिंजे ख़्याल में जमहूरियत पसंदनि जी बि अॼु जीत थी आहे। बहरहाल पीपल्स पार्टी जे ज़रूरु मौक़िफ़ जी अॼु उनजी ताईद थी आहे। त मुंहिंजे ख़्याल में अॼोके फ़ैसिले खे मां मुल्क जी सियासी तारीख़ जो बि अहम फ़ैसिलो सम्झां थो ऐं अदालती तारीख़ जो बि अहम फ़ैसिलो सम्झां थो। ऐं ॿियो डिक्टेटरनि लाइ बि इहो हिकिड़ो सबक़ वारो फ़ैसिलो आहे त उन्हनि खे घटि में घटि हाणे इहो सोचे सम्झणु खपे त जेकॾहिं हू जंहिं वक़्त में मौजूदु हुजनि उन वक़्त में पंहिंजो असर रसूख़ इस्तेमालु कराए अहिड़ा फ़ैसिला करे बि वञनि, पर अॻिते हली तारीख़ में उन्हनि खे जेको आहे सो दागदार लिखियो वेंदो ऐं जेकॾहिं जेके कहिड़े बेगुनाह कंहिंखे सज़ा ॾिनी वेंदी त भली खणी, छाकाणि त इंसान जे आइडियोलॉजी जी अहमियत हूंदी आहे, इंसान जे जिस्म जी अहमियत न आहे। जिस्मानी तौर ते हूअं बि माण्हू खे फना थियणो हूंदो आहे ऐं मज़ो तॾहिं आहे जॾहिं माण्हू जी आइडियोलॉजी जेका आहे सा उहा ज़िंदा हुजे, माण्हुनि जो पंहिंजो नालो ज़िंदा हुजे, माण्हू जो पंहिंजी जेका सोच आहे उहा ज़िंदा हुजे। त मुंहिंजे ख़्याल में जेके जंहिं सोच खे जंहिं आइडियोलॉजी खे उन वक़्तु फाही ॾेई मारण जी कोशिशि कई वई हुई, उहा आइडियोलॉजी त ज़िंदा रही, पर अॼोके ॾींहं में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाण बि ज़िंदा थी वियो आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में हाणे ज़ाहिर आहे उहे जेके किरदार जेके हिन सॼे में मुलविस हुया उहे पाण बि हाणे हिन दुनिया में न रहिया आहिनि, पर अॼु हेतिरनि सालनि खां पोइ तारीख़ इहो हिकु भेरो ॿीहर वाज़े करे छॾियो आहे त हक़ ते केरु हो ऐं ना हक़ ते केरु। वॾी महिरबानी ज़ोहिब ज़रदारी साहब वक़्तु ॾियण लाइ। जी नाज़रीन, अव्हां खे ॿुधायूं पिया कुझु देरि पहिरीं सुप्रीम कोर्ट पारां इहा राय ॾिनी वई आहे। सुप्रीम कोर्ट जी नवरुकनी लॉजर बेंच शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे फाही ख़िलाफ़ अदालती फ़ैसिले ख़िलाफ़ सदाती रेफरेंस ते मुतफ़िक़ा राय ॾेई छॾी आहे।